बारह जो इंतजार न कराई। इमाम हसन अस्करी अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमान था अम्मा बीबी हकीमा खातून की अम्मा अज तवा बेहद न वञो घर न वञो अज असांजे घर रहो इन जे करे त अज हिन घर में उन नूर जो नुज़ूल आ जे नूर सां आलमीन रोशन थींदो जे नूर सां आलमीन रोशन थींदो हाणे आलमीन रोशन थींदो ऐं हसन अस्करी बचड़ा उहो नूर केड़ी घर वारी मां तवज्जो वो नूर केड़ी घर वारी मां इमाम फरमाए थो उहो नूर उन बीबी मोईंदो जेका बीबी रूम खां आई तवज्जो आहे ना जेका बीबी रूम खां आई उन बीबी जे लाइ हाणे बीबी हकीमा खातून चई मां सॼी रात इबादत कयम सॼी रात खिदमत भी कयम बीबी जी न को आसार हो तवज्जो आहे अलाए न को आसार हो न का तकलीफ हुई न का खबर हुई लेकिन मुखे भी खबर न पई पए त हिन बीबी जो मान ऐं मर्तबो एतिरो बुलंद आ जो हिन बीबी खे ॿाहिरों अचण वारो आहे लेकिन आसार न आहिनि पर चयो इमाम आहे जेकॾहिं न बि हुजे थी त थी पवंदो छो त इमाम चइबो ई उनखे हा त जेको न हुजे उन जे लाइ हुकुम ॾे त उहो थी त थी पवंदो हाणे इमाम चयो आहे ईंदो बीबी चई मां सॼी रात इबादत कयम फजर जे वेले मां इहो वञी सोचियो अञा ज़हन में इमाम चयो आहे अञा आयो त कोन्हे तवज्जो आहे इमाम चयो आहे अञा आयो त कोन्हे इमाम चयो आयो न है सोचे 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 जब न उठी आखिर सब्र जी हद खत्म थी मुसल्ले इबादत तो उठी कमरे खाना बाहर कदम रखे पई ज़हन में इहो सोचे बाहर इमाम हकल करे जुस अमा शक न कर बाहरों अचण वारो आ शक न कर बाहरों अचण वारो आ अली जी इज्जत जो कसम जले चई न बाहरों अचण वारो आ बीबी जदी मां हिकु कदम अञा खयो बस पोयां के नंढड़े ॿार जी तस्बीह जो आवाज पिया नंढड़े ॿार जी तस्बीह जा हुसैनी सदाए त सीरत अहल बैत के न छॾजा हुसैनी सदाए त सीरत अहल बैत के न छॾजा अहल बैत आया भी सजदे में हन दुनिया तो ज़ाहिरी वया भी सजदे में हन कायनात जाके अहिड़ा इमाम न हूंदा जेके अल्लाह जी इबादत में अचन अल्लाह जी इबादत में वञन कायनात जो निज़ाम जंहिंजे सदके हले तवज्जो आहे जंहिंजे सदके कायनात जो निज़ाम हले वो भी जो हिरुस्तल बुरावा में मौजूद ही समझ लर्जो में समा एड़ो को इमाम को कोने जंहिंजे सदके कायनात जो निज़ाम भी हले ज़मीन भी बाकी आसमान भी बाकी फकत इमाम ज़माना जी हस्ती आ फकत इमाम ज़माना जो यो नालो आ यो मकाम आ जो कायनात में अंधा मंडा लूला लंगड़ा इमाम मिलंदई अली जी औलाद में फकत महदी मिलंदई छो त असांजा इमाम कूफे जा कासाई न आहिनि मदीने जा सैयद इमाम आहिनि मदीने जा सैयद इमाम कया है बीबी चई मां जो ॾिठम नंढड़े ॿार जी तस्वीर जो आवाज़ तो अचे मां परेशान थी वियमि बीबी के आसार भी न विलादत जो को पत्तो ही कोन लेकिन नंढड़े ॿार जो आवाज़ बीबी ॼाणे थी ज़माने के ॿुधण जे लाइ जॾहिं बीबी पहुती न उन मकान ते जॾहिं पहुती छा ॾिसे त बीबी नरजिस खातून जे सॼे पासे खां हिकु नूरानी हस्ती आहे जंहिंजो सिर सजदे में आहे जेको तस्बीह थो करे सुभान रब्बियल आला व बिहम्दिही देखो जदो सुभान रब्बियल आला व बिहम्दिही तमाम तस्बीह उन परवरदिगार सॼी जेका हमद आ उन रब जे लाइ बीबी चई मां ईमान के खयो जमल न बीबी इमाम के खणी इमाम के खणी इमाम के ॾिनई ऐं बीबी
जॾहिं इमाम खे खणी इमाम खे ॾिनो थोरी देरि खां बाद फ़रिश्तनि जो हुजूम लहणु शुरू थियो फ़रिश्तनि जो हुजूम लहणु शुरू थियो मां पुछा कईमांसि ऐं हसन बचड़ा हसन अस्करी बचड़ा ॿुधा त सयूं ही केरु आहिनि जेके बार बार अचनि था हाणे अली जी इज़त जो कसम इमाम हसन अस्करी अलैहिस्सलाम जन फरमाइनि था अम्मा परेशान न थी ही फ़रिश्ता आहिनि अल्लाह जा मुक़र्रब फ़रिश्ता आहिनि जेके महदी जी ज़ियारत जे लाइ था अचनि बीबी जल्दी थोड़ी देर खां बाद का नूरानी हस्ती आई मां पुछा कईमांसि आए हसन अस्करी ऐ इमाम ए बचड़ा ही केरा जंहिंजे चेहरे मां नूर चश्मन वांगुर थो ज़ाहिर थिए अली जी इज़त जो कसम इमाम जन फरमाइनि था मां परेशान न थी ही खिज़र नबी आहे जेको महदी बचड़े जी ज़ियारत जे लाइ आयो आहे हे उहो नबी आहे क़ुर थो चवे खिज़र नबी उहो नबी आहे जेको मूसा अलैहिस्सलाम जो उस्ताद आहे यार पोइ मूंखे जुमिलो चवण ॾियो न अली जी इज़त जो कसम जेको अल्लाह जे नबी हज़रत मूसा जो उस्ताद बणियो मुंहिंजे महदी जो ज़मार बि बणियो शागिर्द बि बणियो